हालानी मां ख़बर ॾींदा हलूं त हालानी मां ख़बर ॾींदा हलूं त मां सरकारी रिटायर्ड मुलाज़िम आहियां। मूंखे ऐं मुंहिंजे भाउ खे बाअसर माण्हू मोतमार धमकियूं ॾेई कूड़ा केस दाख़िल कराइण चाहिनि था। नवाब फुरड़ो नेशनल प्रेस क्लब पहुची बाअसर धुरिन फतेह मोहम्मद फुरड़ो सरमंद मुज़फ़र फुरड़ो ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त मथियनि माण्हुनि मुंहिंजे भाउ बाक़िर फुरड़ो जो घर मां 2 बोरियूं कणक जूं चोरी कयूं हुयूं, जंहिंजी दांह असां ॻोठ जे चङे मुड़ुस खे ॾिनी। जंहिं कणक वापसि करे ॾियण जो मथियनि माण्हुनि खे हुकुम कयो, कणक त वापसि न कई, वेतर असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया हुआ। अहिड़ी शिकायत असां खानवान थाणे ते ॾेई NC दाख़िल कराई, पर पुलिस इन्हनि खे गिरफ़्तार न कयो। जॾहिं त फ़ौजी मुज़फ़र फुरड़ो असां ख़िलाफ़ अजाई मीडिया वावेला करे असां मथां कूड़ी धमकियुनि जी NC दाख़िल कराए आयो आहे। हिन आला इख़्तियारनि खां घुर कई त मथियनि माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।